अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सूरीअ सिंगारे असल आशिकन खे, लुॾिया कीन लतीफ़ चए थिया नेज़े निज़ारे, कोठियो किनारे आणियो चाढ़े उन खे। भलारे बिटदनी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं जंहिं जमाग ॿुझे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 अगस्त 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां इहा ई दुआ त शाल जेतो जो असुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। साईं मुंहिंजा वक़्तु मुसाफ़िर गुज़रदे देरि ई न लॻंदी आहे। इहो सभु कुझु ख़्वाब वांगुरु ई लॻे थो जो काल्ह कल्हुणी ॻाल्हि आहे जो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात शुरू थी हुई। हाणे त उन नशरियात खे बि साल गुज़री चुका। काल्ह रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी 13वीं सालगिरह मल्हाई वई त वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी जी 8वीं सालगिरह मल्हाई पई वई। उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं सारी सभ जमार सिंध लाइ जा खोड़ींदड़ साईं इमदाद ओढो जी 79 सालगिरह मल्हाई पई वई। सालगिरह जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं बि मुनक़िद कयूं वियूं। भेटा जा गुलाब बि आछा विया। उन मौक़े ते असां बि पोइ ते निहार कई त असां केॾो सफ़र तय करे चुकासीं। जबल जेॾो सफ़र अॻिते बि आहे, उहो सफ़र जेको सिंध जी सुजागी लाइ आहे, जेको सिंध जे ख़ुशहाली जे लाइ आहे, जेको इनकलाब जे नयनि राहनि जे लाइ आहे, उहो सफ़र जारी सारी आहे। मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां असांजे पैगाम बि मोकिलिया विया ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पंहिंजी राय बि ॾिनी। साईं इमदाद ओढो ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी सालगिरह जे हवाले सां असां ताईं पहुतल नामियारनि शख़्सियतनि जी गुफ़्तगू बि अव्हां जे समातनि जी नज़र कबी। उन सां गॾोगॾु प्रोग्राम में मुख़्तलिफ़ तजिया ऐं तबसरा बि अव्हां जे समातनि जी नज़र कबा। प्रोग्राम सोच वीचार खे अॻिते वधायूं था ऐं शामिलु करियूं था राजा अल्ताफ़ जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस ऐं मकाला निगारनि जो अलमियो। भिट शाह ते लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस में शिरकत कईसीं, जिन बि अदीबनि लतीफ़ साईं जे फ़न फ़िक्र ते मकाला ऐं पेपर पढ़िया। सच पुछो त हिकु ॿिनि अदीबनि खे छॾे करे बाक़ी वॾी अक्सरियत जा मकाला सफ़ा रिवायती नई तहक़ीक़ ऐं तख़लीक़ खां वाझल मफ़हूम ऐं मानवियत खां ख़ाली ऐं सफ़ा बोरिंग हुआ। मां त हैरान आहियां त छा सक़ाफ़त खाते में लतीफ़ साईं जी शाइरी जो हिकिड़ो बि पढ़ियो लिखियो ॼाणू माण्हू वेठल न आहे जेको पहिरीं उहे मकाला पाण ध्यान सां पढ़े उन खां पोइ उन्हनि खे सालियानी लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस में पढ़ण जी इजाज़त ॾिए। अफ़सोस जी ॻाल्हि त उहा बि आहे जो घणनि अदीबनि त लतीफ़ साईं जा बैत पिणु ग़लति पिया उचारिया। उन जे पढ़णी ऐं तलफ़ुज़ अहिड़ो त कचो ऐं जटको हो जो संदन लतीफ़ी मुताले ऐं इल्मी सतह ते रहम पिया आहिनि। मां ज़ाती तौरु सम्झां थो त उन समूरी माजरा ऐं अलमीअ जो बुनियादु ऐं कारण यारी बाशी ऐं पंहिंजी लाबी मंझां चंद माण्हू खणी अची हर साल उन्हनि खां गठल पीठल पुराणनि समाजी कार्ज लतीफ़ी आदर्शनि तब्दीली तख़लीक़ी ऐं फ़नी असूलनि खां अणॼाण मकाला ऐं 86 मौज़ुअनि ते पेपर पढ़ाइणु आहे। लतीफ़ साईं कंहिं हिकु इदारे या सरकार जी मिल्कियत कोन्हे पर आवाम जे टैक्स मां हीअ जेके कॉन्फ्रेंसूं मुनक़िद थियनि थियूं उन्हनि में घटि के पढ़िया गुढ़िया शाइरी जे फ़न फ़िक्र ऐं ख़ासि करे लतीफ़ साईं जे शाइराणियुनि ख़ूबियुनि ख़ासियतनि ॿोली जी साख़्त ऐं मजमूई शाइराणी फ़िक्र खां वाक़फ़ियत रखंदड़ माण्हू ई सड़णु घुरिजनि। उन्हनि खां चूंड तहक़ीक़ी तनक़ीदी ऐं तख़लीक़ी नोए जा मकाला ऐं मज़मून लिखाइणु खपनि त जीअं लतीफ़ साईं जी शाइरी जी खोजना ऐं परख कुझु अॻिते वधी सघे।
उनमें के वाधारा ऐं सुधारा मुमकिन थी सघनि ऐं आवाम जे टैक्स जो बि मुनासिब ऐं ठीक इस्तेमालु अमल में अची सघे। बाक़ी अहम ॻाल्हि हीअ आहे त लतीफ़ साईं जो फ़िक्र ऐं उनजो वतन दोस्त, क़ौम दोस्त, इनकलाबी आदर्शी जोहर ऐं उनजी अज़मत सिंध जे हर ॻोठ शहर में रहंदड़ बाज़मीर सिंधी माण्हू जे ज़हन ऐं ज़मीर में ज़िंदा आहे। दरअसल लतीफ़ साईं उन्ही आवाम जो नुमाइंदह शाइर आहे जेको अॼु बि हर समाजी, सियासी ऐं इनकलाबी तब्दीली में खेसि पंहिंजो रहनुमा ऐं रहबर सम्झी संदसि शाइरी मां हौसलो जदोजहद जा नवां गस ऐं राहूं तख़लीक़ करे अॻियां वधे थो ऐं संदसि किरदारनि जीअं हर ज़ुल्म, जबर, तकलीफ़ ऐं मुश्किलात अॻियां आण नथो मञे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था साईं इमदाद ओढो जी सालगिरह जे हवाले सां डॉक्टर हिदायत भुट्टे जी ॻाल्हि ॿोल। साईं ही जेको 10 अगस्त ते साईं इमदाद ओढे साहब जी सालगिरह आहे ऐं उन सां गॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं वॉइस ऑफ सिंध टीवी जी बि गॾोगॾु सालगिरह आहे। उन लाइ आउं साईं ओढे साहब ऐं संदसि कुटुंब खे जेकी असां मुबारकबाद पेश कयां थो ऐं हुननि जेको हेॾो सारो सफ़र मीडिया जे हवाले सां शुरू कयो ऐं उहो जेको असां अॼु ताईं जारी ऐं सारी आहे। उन्हनि जी अणथक महिनत ऐं अणथक बहादुराना जदोजहद जेकी असां उन जेको असां सॼी सिंध में ऐं ख़ुशूसन सिंध जे क़ौमी कारकुननि में, क़ौमी वर्करनि में, क़ौमी साञाह रखंदड़ माण्हुनि में जेको आहे उत्साह पैदा कयो आहे ऐं उन्हनि में जेको आहे जागरता पैदा कई आहे ऐं उन्हनि में जेको आहे सियासी शऊर ऐं पंहिंजनि मसइलनि खां आगाही जो जेको आहे हिकिड़ो ईमानदाराना तरीक़े सां जेको आहे केस माण्हुनि ताईं जेको आहे पहुचाईंदो रहियो आहे। सिंध में जेकी बि जदोजहद थींदी हुजे उहा एनफोर्स डिसअपियरेंस जी जदोजहद हुजे, बेटियुनि जे ख़िलाफ़ु हुजे या केनालनि जे ख़िलाफ़ु हुजे, पाणी जे मसइलनि ते हुजे या सिंध में जेकी फुरलुट ऐं ज़्यादतूं ऐं जबर ऐं ज़ुल्म थिए थो पियो उहो चाहे धारे दुश्मन जे तरफ़ां थींदो हुजे या देसी दलालनि जे तरफ़ां थींदो हुजे, उन में जेको आहे सो हिन जेको अल्टरनेट मीडिया आहे उन जो जेको आहे सो भरपूर जेको आहे सो किरदारु रहियो आहे। उन जे लाइ रियासत जेकी आहे हिन सच खां, हिन जदोजहद खां जेका असां बेइंतहा ख़ाइफ़ रही आहे ऐं उन जे करे जेको आहे साईं इमदाद ओढे ऐं संदसि ख़ानदान खे जेको आहे वॾियूं तकलीफ़ूं पिणु सहणियूं पयूं आहिनि। एनफोर्स्ड डिसअपियरेंसिस जो संदसि ख़ानदान बि जेको आहे शिकार रहियो आहे छाकाणि त हू हक़ ऐं सच जी जेकी असां ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचाइण में बग़ैर कंहिं झझक जे, बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे, बग़ैर कंहिं लालच जे जेको आहे हू जदोजहद करे रहिया आहिनि ऐं असां जेको आहे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा दोस्त जेके आहिनि से उन्हनि खे भरपूर क़िस्म जो पंहिंजो सहकार जो जेको आहे यकीन ॾियारियूं था ऐं इन सच जे सफ़र में, इन ईमानदाराना जदोजहद जे सफ़र में जेको आहे असां बि जेको आहे उन्हनि जी 10 अगस्त वारे प्रोग्राम में जेको आहे शिरकत बि कंदासूं ऐं उन्हनि खे जेको आहे भरपूर सहकार जो जेको आहे यकीन ॾियारियूं था त तव्हां जेके आहिनि से अकेला न आहियो। तव्हां सां गॾु जेके असां सॼी सिंध जेकी असां सिंध जा क़ौमी वर्कर, सिंध जा क़ौमी कारकुन, सिंध जा साञाहबंद बि जेके आहिनि से तव्हां सां गॾु आहिनि ऐं इन जदोजहद में, इन सफ़र में जेके असां हेॾो सारो जेको सफ़र तव्हां शुरू कयो आहे ऐं पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे पंहिंजे जेके असां तकलीफ़ूं सही ओॼागा काटे जेको आहे तव्हां जेके असां हीअ जदोजहद कई आहे उनखे जेको आहे सिंधी माण्हू जेके आहिनि से कॾहिं बि जेको आहे न विसारींदा ऐं नई जेको आहे उन जदोजहद खे रायगान थियणु ॾींदा। अॼु जेको आहे सिंध बेइंतहा ॾुखे दौर मञा गुज़री रही आहे जिते रियासत जो जबर ऐं रियासत जी ज़्यादतुनि जे करे जेके असां सॼी लोकल मीडिया जेके असां ख़ामोश थी रहे ऐं सिंधी माण्हुनि जे मसइलनि खे, सिंधी माण्हुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं ज़्यादतुनि खे इंक्लूडिंग ॻोठ जेको आहे बिजाराणी लिगारी जे ख़िलाफ़ जेके असां जेको रियासती दलालनि जे तरफ़ां ऐं पीपल्स पार्टी जे होम मिनिस्टर जे तरफ़ां
ऐं जेके वर्दीपोश गुंडा आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको आहे सो जेकी सिंध में जेके असां ज़्यादती थिए पई ऐं उन जदोजहद खे उजागर करणु उनखे जेको आहे सो माण्हुनि ताईं पहुचाइणु ऐं उनखे जेको आहे सो हक़ ऐं सच जी राह खे जेको आहे सो उजागर करणु जेको आहे सो उन में जेको आहे सो साईं इमदाद ओढे ऐं उनजे वॉइस ऑफ सिंध टीवी जो जेको आहे सो भरपूर क़िस्म जो जेको आहे सो किरदारु रहियो आहे जेको न विसारण जॻो आहे ऐं हू ख़ौफ़ बि इन खां खाइनि था त किथे सिंधी माण्हुनि खे हक़ ऐं सच जी ॻाल्हि जी ख़बर न पइजी वञे किथे जेके असां सियासी शौर न उन्हनि खे अची वञे किथे जेके असां हू जेकी उन्हनि खे जेको आहे सो माण्हुनि खे मुंझाइण जी कोशिशि कनि था माण्हुनि खे जेको आहे सो हिकिड़ो जाहिल रखण जी कोशिशि कनि था उन्हनि माण्हुनि में जेको आहे सो किथे सियासी शौर न अचे किथे सियासी सम्झ न अचे किथे पंहिंजा जेके हक़ हू जेके असां सम्झी न वञनि ऐं जेके असां पंहिंजी आज़ादी जी जदोजहद जेके असां हू भरपूर क़िस्म जे अंदाज़ सां जेके आहिनि अॻिते न वधाइनि उन जे करे जेके असां रियासत ऐं उन्हनि जूं जेके आहिनि वायूं बताल थियल आहिनि ऐं हू कुहाड़ी वारे ॻाढ़े झंडे खां जेके आहिनि भरपूर जेके आहिनि तरीक़े सां जेको आहे ख़ौफ़ज़दा आहिनि ख़ाइफ़ आहिनि डिॼनि था जॾहिं सिंधी माण्हुनि जा लाश जेके आहिनि इरफान लगारी समेत जेके आहिनि केतिरनि क़ौमी कारकुननि जा लाश सिंध में जेके असां ॻाढ़े झंडे जे उन में वेढ़िजी जेके आहिनि अचनि था त हिननि जूं जेके आहिनि वायूं बताल थियूं थी वञनि ऐं उन्हनि खे जेके आहिनि जनाज़े निमाज़ में जेके पढ़णु कोन था ॾियनि पर ही रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं वॉइस ऑफ टीवी जेके असां उन्हनि खे उजागर करे थी उन्हनि खे बि जेको आहे सो माण्हुनि ताईं पहुचाए थी त हीअ जेकी ॾात आहे जेकी शेख अयाज़ चवाणी मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद विढ़े तलवारुनि सां टकरायां पंहिंजा गीत जॾहिं आऊं संदे दीवारुनि सां था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां तूं हीणो आहे हथियारनि सां त इहा जदोजहद जारी ऐं सारी आहे ऐं उन में जेको आहे सो असां साईं इमदाद ओढे ऐं संदसि कुटुंब सां जेको आहे सो गॾु रहंदासीं ऐं गॾु रहिया आहियूं अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान हबीब लगारी पाण ॼाणूं था त पीपल्स पार्टी सदाईं सौदेबाज़ी कंदी रही आहे मुख़्तलिफ़ मामलनि में मशरूत तरीक़े सां सिंध जा वसीला बि विकिणंदी रही आहे पर हिन भेरे 27वीं तरमीम जी मंज़ूरी लाइ पीपी जी मज़ाहमत ख़तमु करण लाइ सिंध में करप्शन ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन जे नाले ते कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे तरमीम बाबति ख़दशा ख़तमु न थियण सबबि पीपी जे इनकार ते पार्टी खे भिसा लॻाइण जो वक़्तु अची वियो आहे मुख़्तलिफ़ तजनिगार चवनि था त नई आइनी तरमीम ते पीपी हिमायत कंदी या मज़ाहमत इहो वेझे मुस्तक़बिल में नज़र अची वेंदो पीपल्स पार्टी ते दबाव वधी वियो इन सिलसिले में ख़बर पई आहे त DGFIA कराची नोमान सदीक़ी खे तब्दील करे मुंतज़र मेहदी खे संस जाइ ते मुक़ररु कयो वियो आहे जॾहिं त सिंध में PPA जे मंज़ूर नज़र DG नेब जावेद अकबर रियाज़ खे तब्दील करे संदसि जाइ ते शकील दुरानी खे DG नेब मुक़ररु कयो पियो वञे जंहिंजी मुक़ररी जो नोटिफिकेशन 1-2 ॾींहंनि में जारी कयो वेंदो ज़रिया ॿुधाइनि था त पीपल्स पार्टी ते ॾुखियो वक़्तु अचण वारो आहे बदिली कयल डायरेक्टर FIA नोमान सिद्दीकी जो तालुक़ु हैदराबाद सां आहे हुन ते PP जी छाप लॻल हुई हुनखे सिंध में इन करे मुक़ररु कयो वियो त हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त नेब में हिकु अहम ऑफिसर जी मुक़ररी वारे अरसे में करप्शन जे इल्ज़ामनि में शख़्सियतनि ऐं कामरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी रही हुई करप्शन जूं लातइदाद शिकायतूं अचण बावजूदि का बि इंक्वायरी न थी रही हुई ताक़तवर हल्कनि जे ज़रिए मूजिबि नेब पारां आम शख़्सियतनि ऐं कामरनि जी करप्शन में सहूलियतकारी जो किरदारु अदा करण ते नेब ऑफिसरनि ख़िलाफ़ बि जांच शुरू थी सघे थी जॾहिं त नए मुक़ररु थींदड़ DG नेब शकील दुरानी जो तालुक़ु बलूचिस्तान सां आहे इम्कान आहे त फ़ाइल खोलिया वेंदा ऐं करप्शन में मुलविस कामरनि ऐं ॿियनि अहम शख़्सियतनि जूं गिरफ़्तारियूं बि अमल में आणे सघजनि थियूं ज़रियनि मूजिबि जेके लिस्टूं ठहियूं आहिनि उन्हनि में 26 माण्हुनि जा नाला शामिलु कया विया आहिनि उन तब्दीली ऐं इम्कानी कार्रवाई सां PP सिंध ऐं PP मर्कज़ जी सियासत ते गहरा असर पइजी सघनि था PP अॻुवाणनि जो चवणु आहे त 27वीं तरमीम ते PP जी गैर मशरूत हिमायत हासिलु करण लाइ उहो सभु कुझु कयो पियो वञे
27वीं तरमीम कामयाब कराइण लाइ दबाव वधाइण लाइ उहा मश्क कई पई वञे। यादि रहे त पीपल्स पार्टी हर भेरे सौदेबाज़ी कंदी रही आहे। लॻे थो त हेल इस्टेब्लिशमेंट इहो समूरो कमु ॾंडे जे ज़ोर ते करणु चाहे थी। सिंध में कारपोरेट फार्मिंग जे नाले ते वालार जो सिलसिलो बि जारी आहे त ॿिए पासे एहतिजाजी तहरीक बि हलाई पई वञे। पर सवाल वरी बि साम्हूं इहो अचे थो त कारपोरेट फार्मिंग मनसूबे तहत जेके ज़मीनूं ॾिनियूं वियूं आहिनि उन्हनि खे पाणी किथां मिलंदो ऐं उहे ज़मीनूं आबाद कीअं थी सघंदियूं। छा उहे ज़मीनूं बि ॾंडे जे ज़ोर ते आबाद कराइण जी कोशिशि त न कई वेंदी? छा नंढनि आबादगारनि खे पाणी ॾियण ते मजबूर त न कयो वेंदो ऐं उन्हनि खे ज़मीनूं विकिरो करण ते मजबूर त न कयो वेंदो? हज़ारे ॻोठ भड़बांग थींदा ऐं हज़ारे माण्हू जेके दरबदरी जो दर्द भोॻींदा उन्हनि खे घर केरु ॾींदो? इहो बि वॾो सुवालु आहे जंहिंजो जवाबु मुमकिन आहे वक़्त जे हुक्मरान वटि न हुजे। पर सिंध जो माण्हू अॼु बि पुछे थो। सिंध जो माण्हू इहो बि पुछे थो त आख़िर असां कहिड़े जुर्म जी सज़ा भोॻे रहिया आहियूं ऐं आख़िर असांखे इंसाफ़ कॾहिं मिली सघंदो? सिंध जो माण्हू इहो बि सोचे थो त लावारसी जे ऋण में तनहा रहिजी वियल वजूदनि जा ॻोढ़ा केर बि नथो उघे ऐं मालिकी केर बि नथो करे। लावारसी जे ऋण में तनहा रहिजी वियल माण्हू इहो बि सोचे थो त आख़िर शहरनि खे मनशात छो खाई रही आहे? ॻोठनि जो ताक़ूं वीरान छो पियूं थियनि ऐं माण्हू खे खाइण छाजे करे लॻो आहे ऐं कावड़ जो मादो एॾो छो वधी वियो आहे जो हाणे केर बि कंहिंजो न आहे। मुफ़ादनि जी हिन दुनिया में मुफ़ादनि खां ख़ाली थी वियल वजूद कंहिं बि कम जा इन करे बि न आहिनि हूंदा जो उहे नाकारा बणिजी वेंदा आहिनि। पर दोस्तो, जॾहिं एतिराम जा रिश्ता ॻंढियूं था ऐं जॾहिं पाण थोरो बि वीचारियूं था, भले उमिरि केॾी वॾी छो न थी वञे पर माण्हू त माण्हू आहे ऐं माण्हू मुहबत ऐं अहमे जो घुरिजाउ हर हाल में हुजे थो। पोड़ाप में बेसहारा बणिजी वियल वजूद जॾहिं पाण ते पाण ॿार बणिजी वेंदा आहिनि तॾहिं उन्हनि जे ज़ुबान मां पंहिंजे उन औलाद लाइ कहिड़ियूं दुआऊं निकिरंदियूं जिन ज़िंदगी में खेनि धिकारे विसारे छॾियो, जिन जी बेअसी खेनि कॾहिं बाज़ारनि ते पिनण ते मजबूर कयो त कॾहिं वरी कमरे जी हिक कुंड में लावारस थी पसाह पूरा करण जहिड़ो ठाहे छॾियो। सच त इहो आहे जो समाजी तौरु सरगर्म थियण जी ज़रूरत बि आहे ऐं तरक़ियाती कमनि जी मालिकी करण जी ज़रूरत आहे। हाणे पाण सिंध वासियुनि खे उथणो पवंदो। जेकॾहिं पाण अञा बि ख़ामोशी जे खिलावनि में गुम थींदा रहियासीं त पोइ कॾहिं बि सिंध ॾे सुखनि जा सौदागर न ईंदा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा इहो बि कहिड़ो वॾो आलमियो आहे जो हाणे ख़ानगी स्कूलनि में सिंधी नथी पढ़ाई वञे। सिंधी मज़मून लाज़मी पढ़ाइणु खपे पर केतिरा ई इदारा उन ते अमल न करे रहिया आहिनि। इन समूरी सूरत हाल ते उमरकोट जो क़ुर्बान अली सहतो लिखे थो, सिंधी ॿोली बि एतिरी पुराणी आहे जेतिरो असांजो मोइन जो दड़ो ऐं सिंध धरती जो रस्मूं रीतूं एतिरियूं क़दीम आहिनि। सिंधी ॿोली शानदार ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी हिकु ज़ंजीर आहे जंहिंजी हिकु हिकु लफ़्ज़नि जो पंहिंजो सरूर ऐं लुत्फ़ आहे। हीअ ॿोली फ़क़्ति असांजे लिखण ऐं पढ़ण जो नालो न आहे पर हीअ सिंधी ॿोली असांजी तहज़ीब ऐं सकाफ़त अॼु 5000 सालनि खां अॻु जो उहिञाण आहे। अहिड़ी शानदार हसीन दिलनशीन ॿोली जंहिंमें शाह साहिब जो रिसालो ऐं सचल साईं जो कलाम ऐं सैयद साबित अली शाह जा मरसिया ऐं ॿियो घणो कुझु हुजे। अलाए छो अॼु असांजी सिंधी ॿोली जो क़दुरु असां मां आहिस्ते आहिस्ते निकिरंदो पियो वञे, जंहिंजो सबूत कॾहिं गवर्नर कामरान टिसूर जहिड़ा किरदार आहिनि जेके असांजी सिंधी ॿोली ते ज़हरीलो हमिलो कनि था त कॾहिं कराची जे अंदरि निजी स्कूलनि में सिंधी पढ़ाइण में रुकावटूं विझनि था। अहिड़नि किरदारनि खां सवाइ सिंध निजी तालीमी इदारनि में बि सिंधी मज़मून खे जाइ बि नथी ॾिनी वञे, पोइ उहो चाहे कराची हुजे या हैदराबाद या को ॿियो सिंध जो ज़िलो हुजे। पर उते जे निजी स्कूलनि में सिंधी मज़मून खे आम सम्झी नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिंजो वॾे में वॾो नुक़सानु हीअ आहे त असांजे सिंध जो ॿारु जेको निजी स्कूलनि में पढ़े थो उहो पंहिंजे क़दीम धरती
जी सकाफ़त ऐं सुञाणप ऐं सिंध जे सदियुनि जी तारीख़ अणवाक़ुफ़ थी वञे थो। उन करे सिंध जे तालीम खाते खे घुरिजे त अहिड़ी हिकमत अमली जोड़े जंहिंसां सिंध जे ग्रेजुएट क़ाबिल नौजवाननि खे फ़ाइदो पहुचे ऐं सिंधी सब्जेक्ट में उबूर रखंदड़ सिंध जे नौजवाननि खे कराची ऐं हैदराबाद ऐं ॿियनि ज़िलनि जे निजी स्कूलनि में जाइ ॾिनी वञे त जीअं हूअ सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत करे सघनि। हूअं बि ॻाटे टोड़ महांगाई जे अंदरि सिंध जो पढ़ियल लिखियल नौजवान परेशान ऐं मायूस आहे। तंहिं करे सिंध जे नौजवाननि खे वधि में वधि मौक़ा ॾिना वञनि त जीअं हू आराम सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे ऐं निजी स्कूलनि जे मालिकनि खे पाबंद कयो वञे त सिंधी मज़मून लाज़मी पढ़ायो वञे। बुख बदहाली वारी सूरतहाल ते अमन आबाद जो शफ़क़त जरवार लिखे थो, सिंध जेका तारीख़ी सकाफ़ती ज़राई कुदरती वसीलनि सां मालामाल धरती आहे, अॼु बुख बदहाली, बुख बेरोज़गारी, पाणी जी खोट, तालीम जी अबतरी ऐं सिहत जे सहूलियतुनि खां महरूमी जो शिकार आहे। सुवाल पैदा थिए थो त आख़िर हिन सूरतहाल जो ज़िम्मेवार केरु आहे? हुकूमत, ब्यूरोक्रेसी, जागीरदार या ख़ुदि आवाम? सिंध जो वॾो मसइलो जागीरदारी निज़ाम आहे, जिते वॾेरा ऐं सियासी बाअसर माण्हू ज़रई ज़मीननि वसीलनि माण्हुनि ते मुकमिल कंट्रोल रखनि था। हारियुनि खे पघार बदिरां अनाज या कर्ज़ जे नाले ते ग़ुलाम बणायो वञे थो। तालीम न हुजण करे ग़रीब माण्हू पंहिंजो हक़ ॼाणे ई नथा सघनि। पाणी जी खोट ज़रई मईशत खे तबाह करे छॾियो आहे। सिंध में तालीम जी हालति इंतिहाई ॻणती जोगी आहे। हज़ारे स्कूल बंदि आहिनि। तालीम खां महरूम नस्ल न रोज़गार हासिल करे सघे थो, न शऊर। नतीजे में ग़ुरबत हिकु नस्ल खां ॿी नस्ल ताईं मुंतक़िल थी रही आहे। जेकॾहिं आवाम पंहिंजनि मसइलनि ते आवाज़ बुलंद न कंदो, पंहिंजो वोट ज़ाती रिश्ते या लालच जी बुनियाद ते ॾींदो त पोइ तब्दीलियुनि जा ख़्वाब रुगो सपना बणिजी रहिजी वेंदा। आवाम खे हक़नि लाइ मुतहद थी चूंडनि में सही माण्हुनि खे वोट ॾियणु, तालीम हासिल करण ऐं शऊर वधाइण जी ज़रूरत आहे। सिंध जो दर्द सिर्फ़ु जलसनि या तक़रीरनि में न, पर अमली क़दम खणण सां घटिजी सघे थो। गाज नए ते गाज डैम ठाहिण वारो मनसूबो अञा मुकमिल थी न आहे सघियो। उन मनसूबे बाबति ककड़वासी मोहम्मद बख़्श मलाह लिखे थो, काछे जे इलाइक़े गाज नई ते गाज डैम मनसूबो जोड़ियो वियो, जंहिंसां लखें एकड़ ज़मीन आबाद करण ऐं बिजली पैदा करण लाइ गाज डैम जी तइमीर लाइ अरबें रुपयनि जा फंड ख़र्च कया विया, जेको हिन वक़्त ताईं मुकमिल न थी सघियो आहे, जंहिं सबबु कम रोलड़े जो शिकार थी वियो। गाज डैम मनसूबे जे कम लाइ गैर मुल्की कंपनियुनि खे मुआइनो करायो वियो ऐं कम जी आफ़िर कई, पर उन्हनि कमु करण खां माज़रत करे खुतो जवाबु ॾेई छॾियो। जंहिंखां पोइ 2006 में ठीको ॾिनो वियो, जंहिं गाज डैम मां शुरू में वाह कढिया, जिन ते किरोड़े रुपया ख़र्च आयो, जेके हिन वक़्तु मुकमिल तरह सां पुरिजी विया आहिनि ऐं उन्हनि मां नामालूम माण्हू लोह कढी वाहुनि खे भञी विया। जॾहिं त गाज डैम जी गाज नदीअ जे मेन वहिकरनि खे बंदि करण लाइ कंपनी जूं 25 सालनि खां कोशिशूं नाकाम वियूं आहिनि। हर साल किरोड़े रुपया गाज नदीअ जे सावणी जे तेज़ वहिकरनि में लुड़ी वञनि था। गाज डैम जी रिथा मुकमिल थियण सां 80,000 मुरबा मीटर ज़मीन खे पाणी मुहैया थींदो ऐं मंछर डंड ॾांहुं बि पाणी मोकिलियो वेंदो। हिन डैम तयारु थियण खां पोइ 4.6 मेगावाट बिजली ठहंदी ऐं गाज डैम में 140 MF पाणी गॾु थींदो। डैम मनसूबो वक़्त ते मुकमिल न थियण सबबु इलाइक़े वासियुनि जा समूरा ख़्वाब चुकनाचूर थी विया आहिनि। इहा ॻाल्हि गर्दिश करे रही आहे त डैम जो कमु कंहिं बि सूरत में 2030 में मुकमिल करणो आहे, जॾहिं त सिंध हुकूमत खे घुरिजे त गाज डैम मनसूबे तरफ़ ध्यानु ॾिए। डैम तयारु करायो वञे त जीअं हर साल जेकर क़ीमती पाणी ज़ाया थी रहियो आहे, उहो ज़ाया न थिए। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे नामियारे क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक नवाज़ ख़ान ज़ौहर जो लेख शामिल करियूं था, जंहिंजो उनवान आहे डैम धरती खे खिसकाए रहिया आहिनि। मोहबत हिकिड़ो तमामु सघारो जज़्बो आहे ऐं माण्हू जंहिं शइ सां बि मोहबत कंदो आहे या मोहबत कंदड़ हूंदो आहे, उन जे बारे में तमामु हसास रवश रखंदो आहे। हू चाहींदो आहे त संदसि मन घुरे माण्हू महबूब या शइ ते को ताव न अचे, खेसि का लहस न लॻे ऐं को जोखो न रसे।
जेकॾहिं संस महबूब खे को भोलो या ख़तरो हूंदो आहे त हू हुन जे ख़िलाफ़ु सख़्तु रद्द अमल पिणु ज़ाहिर कंदो आहे ऐं वर खुंजे बीही रहंदो आहे। महबूब केतिरनि ई नमूननि जा थी सघनि था ऐं मुहबत जा पिणु केतिरा ई रुख़ आहिनि। उन हूंदे बि माण्हू खे मुहबत सिखणी नथी पए, ॻोल्हणी नथी पए। उहा आज़ली अब्दी गीत वांगुरु माण्हू जे मन में मुजज़न हूंदी आहे, खूबकार वांगुरु माण्हू जे साह सुगंधनि में समायल हूंदी आहे ऐं रूह जे उभ ते का अणिॾिठी इंडठ वांगुरु वेड़ी सेड़ी सुती पई हूंदी आहे, जंहिंखे कॾहिं कॾहिं पधरे थियण लाइ कंहिं जुड़ फुड़ या वॾ फुड़े वसण जी बस देरि हूंदी आहे। उन मुहबत जा अनेक रूप ऐं वेस वर आहिनि, जिन में पंहिंजे वतन सां मुहबत सभ खां वधीक फितरी ऐं बेसाख़्त आहे। उहा माण्हू में उणी ई मौजूदु हूंदी आहे। जाइ जम खां, रोज़े अवल खां, कुन फयकून खां या अञा बि मिसाकान बि अॻे ई पंहिंजो वतन, उन जा दरिया, उन जा समुंड, वण टिण, गाह पठा, गुल फुल, पखी पखण, जानवर, आबी साहदार, जीत जणिया, डंडूं ढोरा, दंग दड़ियूं, ढोर ढगा, माण्हू, मतिलब त पंहिंजे देश जी हर चीज़ दिलदार भासंदी आहे ऐं उन सां माण्हू जो रूह रतो पियो हूंदो आहे। मुहबत पहिरियों रंग रूह ते चाढ़ींदी आहे, माण्हू जे मन जे मणीअ खे जरकाईंदी आहे, दिलि जे दामन ते नवां पूर हणी नवां खूण खणंदी आहे। उन्हनि माॻनि तां थींदी पोइ उहा ज़ाहिरी जुसे ऐं बुत बदन खे बाग बहार बणाईंदी आहे। मुहबत माण्हूअ जी नई उणत आहे। यकीनन हर मुहबे वतन सिंधी खे पंहिंजे देश, दरिया ऐं क़ौमी सुञाणप सां अथाह मुहबत आहे। हीअ जेको असां सिंधु नदी ते डेमन जी अॾावत जा मुख़ालिफ़ आहियूं, उनजो हिकु सबबु त बेशक अज़ीम सिंधु सां असांजे नींहं जो तारीख़ी नातो आहे, पर उन हूंदे बि इहो अकेलो मुहरिक न आहे। नई वरी असां डेमन जी मुख़ालिफ़त खे रुॻे सिंधु दरिया ताईं महदूद रखूं था। असां सिंधु नदीअ जे मुक़दमे सां गॾु सॼी दुनिया जे दरियाउनि जो मुक़दमो विढ़ूं था। असां डेमन जी जेका मुख़ालिफ़ मुहिम हलाए रहिया आहियूं, उहा महज़ मुहबत ते आधार कोन्हे, पर उनजे पुठियां जदीद इल्मु, साइंसी अभ्यास, दलील, अंग अखर ऐं डेमन जा हानिकार नतीजा बीठल आहिनि। जदीद अभ्यासनि साबित कयो आहे त डेमन जी हर रिथा फितरत दुश्मन, माहौलियात मुख़ालिफ़ ऐं हयातियाती गूनागूनी जे ख़िलाफ़ आहे। डेम वॾा हुजनि या नंढा, दरियाहनि ते हुजनि या जाबलू नए ते, उहे फितरी वहिकरनि खे रोकनि था ऐं छोड़ वारनि इलाइक़नि खे सोकहड़े जे वर चाढ़नि था। डेमन टुटण जी सूरत में बोॾूं अचनि थियूं ऐं पोखनि माल मता, घरनि ऐं जाननि जो घणो ज़ियान थिए थो। डेम जीअं त हिकिड़ो तमामु वॾो लकाउ आहे ऐं उन्हनि दरियाउनि तोड़े समाजनि ते तमामु वॾा नाकारी असर विधा आहिनि, तंहिं करे उहे साइंसी अभ्यास जो मुस्तक़िल मौज़ू आहिनि ऐं उन्हनि जे बारे में नित नई तहक़ीक़ थी रही आहे, जंहिंसां नवां नतीजा पधिरा थी रहिया आहिनि। तंहिं करे हिन मामले ते दुनिया जे वक़्तु बेवक़्तु नित नयनि हक़ीक़तनि सां वाक़िफ़ थी रही आहे। चीन दुनिया जो सभ खां घणा डेम ठाहींदड़ मुल्क आहे। दरिया बि घणा अथसि, तंहिं करे दरियाउनि सां राङा बि वॾा कया अथसि। उहो चीन ई आहे जंहिं दुनिया जो सभ खां वॾो डेम ठाहियो आहे, थ्री गुरजिस डेम। यांगज़ी नदी न सिर्फ़ु चीन जी सभ खां वॾी नदी आहे, पर हीउ यूरोप ऐं एशिया जो बि सभ खां वॾो दरिया आहे। दुनिया में हीउ 3 नंबर ते वॾे दरिया तौरु ॻणिजे थो। यांगज़ी नदी किंघाई, तिब्बत, थाल जे टांगोला पहाड़नि जी जारी टुकरी वटां दामक्यो माॻ मां निकिरे थी। किंघाई, यनान, सचविया, हबी, होनान, जांगसी ऐं जियांगज़ो जा पट लताड़े केतिरो ई फ़ासिलो तइ करे हैफ़े ऐं नंजिंग उकिरे शंघाई वटां ओभर चेटी समुंड में वञी छोड़ करे थी। हूअं त डेमनि जा ॿिया ख़तरनाक नतीजा रुॻो धरती जे मथाछरे ते ज़ाहिर पे थिया। उन क़िस्म जा हड़े नुक़सान हिन डेम पिणु उभारिया। मिसाल तौरु हिन डेम जी तइमीर सां ख़ुदा जा 13 लख बंदा हिक ई धक सां बेघर थी विया, पर हिन डेम जा नुक़सान हिकु नए पासे खां पिणु पइजी रहिया आहिनि। हीउ ख़तरनाक डेम सूरज मंडल में धरती जे गोले जी गर्दिश जे कुदरती सरिश्ते खे मुतासिर करे रहियो आहे, जंहिं ॻाल्हि जी तस्दीक अमरीकी ख़िलाई इदारा पिणु कनि था। नासा पिणु
इन ॻाल्हि जी तस्दीक करे चुको आहे। थरी गुरजिस डैम ठहंदी या यांगज़ी दरिया में पाणी जी सतह उपार हद ताईं बुलंद थी वई। उहो पाणी जो हद खां वधीक मिक़दार हो जेको उते गॾु थियो। दुनिया जे क़ौमनि माज़ी खां ई माप तौर ऐं गणप जा पंहिंजा पंहिंजा पैमाना ठाहिया। सॼी दुनिया में गणप जो बुनियादी अंग ॿुड़ी ऐं हिक खां शुरू थिए थो ऐं जेको एकनि ॾहाकनि सवनि ऐं हज़ारनि खां थींदो मथे चढ़े थो। सिंध जे मौजूदा गणप में किरोड़े अरबे ऐं अरबे खरबे में बदिलजनि था। खरबे खां पोइ पदम अचे थो, पर क्लासिकी शाइरी ऐं संस्कृति गणप में खरब खां पोइ नील अचे थो। नील खरब ऐं पदम जे विच ते आहे। पदम 10 पदम ऐं उन खां पोइ वारा सीगा शनक खां वधंदा अंत्या ऐं आख़िरी सही मद ताईं पुॼनि था। खरब सिंध में इस्तेमालु हेठि आहे, जंहिं बाद पदम ॻणिजे थो। नील हाणे ॼण के विसरी वियो आहे। बाक़ी शंक, महाशंक, अंत्या या मद जो वाहिपो फल्कियात, फ़लसफ़े या साइंस जे हिसाबनि में वञी बचियो आहे। जेकॾहिं पाण नील खे विच मां कढी छॾियूं त थ्री जॉर्जिस डैम में उथंदे ई 3 पदम 90 खरब किलियुनि जी वज़न जेतिरो अथाह पाणी गॾु थी वेंदो। एॾे वॾे मिक़दार सबबा यांगज़ी नदीअ जे पाणी जी सतह हिकु धक ऐं समुंड खां 175 मीटर मथे थी वई, जंहिं पोलार में ज़मीन जे फल्कियाती चुरपुर जे लम्हे में बदिलाव आंदो आहे ऐं ज़मीन जी गर्दिश तोड़े ढरी थी वई आहे। हीअ दुनिया जो वॾो कशशाऊ डैम आहे। कशाइन डैम में सीमेंट जो तराऊं तह एॾो थुल्हो जोड़ियो वेंदो आहे जो उहो पंहिंजे वज़न वसीले पाणी जो दबाव बर्दाश्त करे थो। जॾहिं पाणी सीमटाए तरे ते दबाव वधाए थो त उहो उनखे टोड़े नथो सघे। उल्टो ॻरो सिमटाऊं तह पंहिंजे सकली कशिश सां पाणी जे ज़ोर खे वापसि धिके थो, जंहिंसां पोलार में ज़मीन जी चुरपुर मुतासिर थिए थी। थ्री जॉर्जिस डैम ज़मीन जे फेरे जी रफ़्तार ते असरु विधो आहे। डैमाए पाणीअ जे बेपनाह ज़ख़ीरे धरती जे सीने ते गुराण पैदा करे सूरज मंडल जे महवर ते संस फिरण जी रफ़्तार झकी करे विधी आहे, जंहिंसां ॾींहं जी डेघ में माइक्रो सेकंडनि जो इज़ाफ़ो थियो आहे। भले त हीअ हिकु मामूली तब्दीली हुजे, पर ख़तरे जी घंटी ज़रूरु वॼाए थी। डैम पोलार में धरती जे महवरी फेरे खे सुस्त करे रहिया आहिनि, जंहिंजा तिबियाती असर इम्कानी तौरु अॻियां हली ॿियनि छारनि ते पिणु पइजी सघनि था। काइनाती निज़ाम में हेठि मथां ई थी सघे थी। अहिड़े नमूने ॿिया डैम पिणु धरती जे हिन रोशन ॻोल्हे ते निहायत ख़तरनाक असर मुर्तब करे रहिया आहिनि। हिकु नए अभ्यास मूजिबि डैमनि जे करे धरती खिसकी रही आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे कॉम्प्रेस अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर जो बहितरीनु लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन